नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान मज़हबी आज़ाद बाबति अमरीकी रिपोर्ट खे रद्द करे छॾियो। परॾे ऑफिस तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो है त अमरीकी रिपोर्ट में पाकिस्तान में मज़हबी आज़ाद बाबति दावा तहसीब ते ॿधल आहे। पाकिस्तान अमरीकी असिस्टेंट डिपार्टमेंट जे आलमी मज़हबी आज़ादी ते रिपोर्ट ॾिठी वई आहे। ख़ुदि मुख़्तियार मुल्कनि जे अंदरूनी मामलनि ते राय ॾियण जी रिपोर्ट जी हिमायत नथा करियूं। हिन चयो है त पाकिस्तान घणे मज़हबी ऐं घणी सक़ाफ़ती मुल्क आहे। हिते मुख़्तलिफ़ अक़ीदनि जा माण्हू पुरअमन अंदाज़ में आबाद आहिनि ऐं आइन माण्हुनि खे हक़नि जी ज़मानत ॾिए थो। संदसि चवणु आहे त मसूद अदल जो अज़म माण्हुनि जी बुनियाद हक़नि जे हिफ़ाज़त लाइ पुरअज़म आहे। पाकिस्तान इंसानी हक़नि ते मज़बूत नेशनल एक्शन प्लान ते अमल करे रहियो आहे। प्लान में पॉलिसी कानून सुधारा इंसाफ़ ताईं पहुचाए इंसानी हक़ जी औलियत आहे। मनसूबे ते अमल लाइ 75 करोड़ रुपयनि जा फंड रखिया विया आहिनि। परॾे ऑफिस जे तर्जुमान चयो त पाकिस्तान सम्झे थो त समूरनि मुल्कनि खे मज़हबी हमाहंगी खे हथी ॾियणु घुर्जे। क़ौमी कानूननि ऐं आलमी मयारनि मूजिबि शहरनि जी हिफ़ाज़त हर मुल्क जो फ़र्ज़ु आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।